بسم اللہ الرحمن الرحیم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي لا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين بارئ الخلائق أجمعين والصلاة والسلام والتحية والإكرام على عبد الله ورسوله وحبيبه وصفيه وحافظ سره ومبلغ رسالاته سيدنا ومولانا أبي القاسم المصطفى اللهم صل على محمد وعلى أهل بيته الأطيبين الأطهرين المعصومين المنتخبين المظلومين أما بعد فقال الحسين بن علي عليهما الصلاة والسلام ألا ترون أن الحق لا يعمل به والباطل لا يتناهى عنه فليرغب المؤمن في لقاء الله محقا صلوات محمد وآله ایک دفعہ ملی کرے بڑی صلوات محمد عزیزان کرامی قدر مجھے بزرگوں بھائیوں دوستوں بارگاہ الہی میں دعا ہے کہ پروردگار عالم بحق حسین بن علی علیہ السلام اسانی ہند گاوش کے پری بارگاہ میں مستجاب مقبول فرمائے انشاءاللہ خدای بزرگوں برکت جے در دعا ہے اللہ سائیں بانیان شرکا جے توفیقات میں اضافہ فرمائے انشاءاللہ خدا بزرگ برکر جتے جتے بھی محبان حسین علیہ السلام عزاداری مولا میں مصروف آئین پروردگار بحق اہل بیت علیہ السلام انہیں جی جان مال عزت آبرو جی حفاظت فرمائے علماء کرام رہبران دین جی پروردگار متعال حفاظت فرمائے انشاءاللہ دعاؤں جی قبولیت مریضن جی صحتیاتی حاجات کی برابری جلائے صلوات پڑھو محمد و حق باطل جو تعارف قیام حسین علیہ السلام جو عنوان تحت اج نائی نشست جن خلاصو گزشتہ 8 مجالس جو نشستن جو خلاصو اگر کہانی خدمت میں پیش کریں تا حق جو پیغام حق ہوندو ہے باطل پنجا چہرہ تبدیل کرو رہندو ہے حق پنجا چہرہ تبدیل نہ ہے کرو باطل پنجا چہرہ تبدیل کرو ہے باطل کرے کفر کی صورت میں تھو اچے کرے منافقت کی صورت میں تھو اچے دا انداز آئیں باطل جے اچھا جا کہیں ٹرتے علل اعلان جنگ کردو آئے کہیں ٹرتے دوستی کے روپ میں دشمنی کردو آئے حق وارو اوپنی آقا جی مرضی سندو آئے جدہ تر باطل وارو آقا جی نہ پنجی ذاتی مرضی دسند وجہ فرمایا پیارا ہے حق وارو آقا مولا خدا جی مرضی تھوڑی سے جدہ تر باطل وارو
وہ خدا آقا مولا کی مرضی نہ بلکہ وہ پنی ذاتی مرضی تھوڑی سے انہا کلی ودیق سمجھائے کہانی خدمت میں کلو کی گفتگو کے مد نظر رکھیں گے تا حق اسلام میں اچڑ کھاں بعد میں وری ہونے جب پر ٹولا ٹھائی تھا ونن ایک مومن ایک منافق حق انہی مومن جو نالو آئے اے منافق انہی باطل جو نالو آئے پیغمبر اکرم دعوت اسلام جنہیں دعوت اسلام میں ٹولا پر تھیا ایک مومنن جو ٹولو دو منافقن جو ٹولو پیغمبر اکرم سان جیکے جنگوں تھیوں اور کافرن کہوں اے علی سان جیکے جنگوں کہوں اور منافقن کہوں اور اتنے حتے تانے گال سمجھ میں جنہی ماں جو اچھی ہوئی تانے حق باطل سمجھا سکولو تھی یہ آئے تا حق انہا یہ فرق تمہاری خدمت میں عرض کر دو حالا حق اے باطل میں حق وٹ ادھر آئے باطل وٹ کیش ہے حق وٹ ادھر آئے اے باطل وٹ کیش آئے ہاں تو اگر خدا کے کمن شیطان کے کمن میں تاں مطالعہ کرو تاں کہ یہ سمجھنے چاہیے دو نماز پڑھن داؤ چھا ملیو روزہ رکھل چھا ملیو حج کیوسی پنجو خرچو تھو زکاة لنیسوں پنجو خرچو تھو خمس لنوسی پنجو خرچو تو اس کو کیا کو ظاہری طریقے سے کشے ملے کام تھی باطل شیطانی کم جیکے بھی رہے ہیں چوری ہیر دھاڑو ہیر جیکے بھی برائیوں اپنا ذہن میں ٹھائیں گا جیکے بھی برائیوں انہاں سبنی برائیوں میں ہی کیش آئے حق میں ادھر آئے باطل میں کیش آئے حق میں ٹیٹی انہیں رکھنی برداشت کرنی تھی پوے اب باطل گرڑیوں کرے اٹھائے تھوتا سمجھ پانی آئے حق جو کو آئے وہ یہ ہوندو آئے جیکنے دشمن جے لشکر تے پابندی لگی وئی آئے پانی جی تو حق برداشت کون تو کرے تو ہو بھی کہ انسانن انہن کے پانی لیو جیکنے انسانن کا گال چڑی وجے پانی بچی تو پوے تو وہ مولا یہ تو فرمائن انہن کے جانورن کے پانی لیو انہی پانی بچی تو پوے مولا فرمائن تھا انہن انسانن جے سرن تے جیکے لوہی اوزار ہیں اوے گرم تھی تا ونن اتے پانی تا چھنڈا ہڑو انہا پانی بچی تو پائے مولا فرمائن تھا انہن جانورن جو کھرن تے پانی ہڑو تاکہ یہ نہ تھیا یہ حق وہ تو ہم باطل جو نظری اور اچھا ہوں تو آئے ایک قطر و پانی وجہ کو آئے وہ نہ وجہ حق ان باطل کے کچھ سمجھن کا بعد میں انہا ودیق کہانی خدمت میں عرض کریا حق جا حق کے پھرو پکنڈا کرن وارا گھٹ ہوندا ہے اب باطل جا پھرو پکنڈا کرن وارا گھنا ہوندا ہے حق ऐं باطل जी ॿी हिकिड़ी निशानी आहे त باطل ते हलण वारो नज़रियो न शख़्स ॾिसंदो आहे तवजो कजो باطل تے جو ہلندو آئے وہ سوچ نہ ॾिसंदो فکر نہ ॾिसंदो नज़रियो نہ ॾिसंदो بلکہ وہ इहो ॾिसंदो आहे मेजाजी कहिड़े पासे आहे फला शख़्स कहिड़े पासे आहे जॾहिं त हक़ ते हलण वारो उहो फर्दनि जो मुहताज न हूंदो बल्कि ॾिसे थो त अक़ल ऐं शुऊर जे मुताबिक़ गुफ़्तगू कंहिंजी आहे बात समझ में न पई अचे तव्हांखे حق ऐं باطل ही है तो इहो तो सबब आहे जॾहिं मौला मुत्तक़ी अली इब्न अबी तालिब अलैहि सलातो वस्सलाम सलवात पढ़ो नालो मुहम्मद अची चवण लॻो हिकिड़ो शख़्स अली इब्न अबी तालिब खे या अली हिकु दौर हो क्लियर कट वाज़िह हो ही
موسیٰ حق تے فرعون، ابراہیم حق تے نمرود باطل تے، محمد حق تے ابو جہل ابو لہب باطل تے. یہ کلیئر کرتے. ہاں انہی کھم بعد میں غور کجو باطل پنجو حلیو چینج سو کرے، باطل پنجی شکل تبدیل تو کرے. اور باطل شکل تبدیل کیے تو کرے دوستی کے روپ میں اچھے تو. اترے حدیں جو ایک جنگ میں کہ محترم شخصیتوں ہن پاسے آئے ہیں، علی ہکڑے بے پاسے آئے. ہکڑو بیچارو مجھی کرے اچھی چوے تھو تو مولا یا علی مجھے بدھائے ہو صحیح. ہکڑے پاسے رسول اکرم سے نسبت کچھ مانن جیا، کچھ شخصیتن جیا، وہ ہکڑے پاسے آئے. بے پاسے تہاں آئے ہو، ماں تو ٹینشن میں اچھی جو آیا ونیاں کہڑے پاسے. اساں جے ماحول معاشرے میں بھی تقریباً ایک قسم کی ایک سوچ اٹھے تھی تو ونیوں کہڑے پاسے یار. ہی گال تو کرے، ہی گال تو کرے، ہیب ولایت بھی گال کیوں کرے، ہوب ولایت بھی گال کیوں کرے. ونیوں کہڑے پاسے. امیر المومنین فرماتا انکا لملبوسن علیکا. مولا انہی کے فرمائن تھا دھوکے ہوئے جو شکار تھی جو آنی تو ساں ٹھگی تھی آئی. چاہے تو مولا کیڑی ٹھگی کہ تو ایک فارمول اٹھائی تھو وہ انہی فارمولے تحت حق باطل کی سنجش کری تھو توری تھو. تو وہ شخص تو سے کیے مولا فرمائن تھا تو میں عیب ہی آئے تو مانو ڈیسی فیصلہ تو کری حق ہی ہے باطل ہی آئے. تو مجھے تے پیو آئی جو وہ چھا کریا علی اکڑو فارمولہ تا بودے انچے شخصیتن خاکت اے نظر کیر چھاہے کو کیر کیڑے طریقے ساہے انن خاکت اے نظر اے عرف الحق. پھر حق کے سمجھ دو کرتا حق چھاہے جنہیں حق جی خبر پیجی ہوئی دئی تعرف اہلا حق وارن جی خبر پیجی ہوئی دئی. یہ نیکس کو کرے تو کو ہن پاسے جیت ہی سائیں ہن پاسے آئے، ہے رئیس ہن پاسے آئے، ہی ولیرو ہن پاسے آئے، بس آنے حق تیب ہی آئے جینا. علی فرمائندہ یہ فارمولی غلط ہے. حق کے سمجھ حق والے جی خبر پیچی بھی گئی. بہترین طریقہ جی کا بیان کیا ہے علی بن ابی طالب علیہ السلام سنوانا بجاؤ ہی آئے. اور مثال جاتا ہاں کہ تمہیں اساں دھوکے میں اچھی تھا بنیوں، اساں منٹ میں دھوکے میں اچھی تھا بنیوں جو اساں پنی سوچ گھٹ جائے. پنی سوچ اساں رات کے ٹائم تے ریموٹ کنٹرول مجھے ہاتھ میں آئے ہیں مختلف چینلز تے جساں پہ ٹاک شوز. انہیں ٹاک شوز میں ہکڑے ہمارا ہی گال کئی بری دے ٹاک شوز تے ویس ہوتے بری ہکڑی بھی گال لگی پہ یہ تے ویس ہوتے ہی انہوں نے گالیں جو اثر اچھی مجھے دماغ تے پہ ہاں ماں بری فیصلہ کرنا شروع کرے چڑھی دو آیا. ماں ہنن جی گال کے حرف آخر سمجھ دو آیا چوہ تو ہی آیا تو مانا ہنن جڑو کر ہوشیار آئی. توجہ کجو توجہ کجو. انہی بنیاد تے وہ مشہور تھی تو وجہ فلان سیاست دان جو کو نہ تھا وڈو ہوشیار ہے، وڈو عقل مند ہے، وڈو لاہو ہے. سیاست اگر سکھنی ہو جائے پی ایچ ڈی کرنی ہو جائے تو ہن وٹتا نہ وجو گال سمجھو پہ آ رہے نا گال کے سمجھنے کی کوشش کرو. ہکڑے سیاست دان جو بیچے لائے اگر سیاست سمجھنی ہو جائے تو تہاں ہن وٹ ونجو چھو کہ عقل انہی وٹے شعور انہی وٹا ہے. ماں نے کیجا فیصلہ کریا ماں منی امیر المومنی جی بارگاہ میں پہنچو سمجھو یا مولا یہ اساں جا ٹی وی اینکر تا عقل چرے جا سرٹیفکیٹ مختلف ہوئے سیاست دانن کے داریا نا. اے علی
तहां मूंखे ॿुधायो त अक़ल जी माना छा आहे। जॾहिं अक़ल जी माना जी मूंखे ख़बर पइजी वेंदी त मां इहो सम्झी वेंदुसि अक़लमंद केरु आहे, चरियो केरु आहे, हक़ ते केरु आहे, नाहक़ ते केरु आहे। अली फरमाइनि था अक़ल जी तारीफ़ छा ॿुधायां तव्हांखे, तवजो फरमाइजो। अली था फरमाइनि अल अक़लु मा उबिद बिहिर रहमान वक़्तुसिब बिहिल जनान। अली अक़ल जी तारीफ़ करे ॿुधाइनि था अक़ल उन शइ जो नालो आहे जंहिंजे ज़रिए सां ख़ुदा जी बंदगी कई वञे। अक़ल इन शइ जो नालो आहे जंहिंजे ज़रिए सां परवरदिगार आलम जी बंदगी कई वञे। वक़्तुसिब बिहिल जनान ऐं इन ई जे ज़रिए सां जन्नतूं वरतियूं वञनि। अक़ल इन ई शइ जो नालो आहे। हाणे तव्हां ॿुधायो अली जे नज़र में आक़िल केरु आहे ऐं असांजे एंकर्स जी नज़र में अक़लवर केरु आहे। अली जी नज़र में अक़लमंद केरु, मां उबैद बिहिर रहमान। वरी अमीरुल मोमिनीन वटि हिकिड़ो शख़्स आयो अची चवण लॻो मौला तव्हां त माशाअल्लाह अक़ल वारा आहियो, हे जंगूं थियूं तव्हां सां मुख़्तलिफ़, पोइ इन्हनि जंगनि में तव्हां त हावी थी वियो, लेकिन उहो शाम वारो जेको आयो पंहिंजे चालबाज़ियुनि में त वॾो लश्कर ठाहे वियो, इहो छा आहे? अली फरमाइनि था इन खे तव्हां अक़ल न चओ। अली था फरमाइनि, अमीरुल मोमिनीन था फरमाइनि त इन खे तव्हां अक़ल न चओ। जेको मतिलबु छा आहे? मौला फरमाइनि था त ही माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जो हिकु तरीक़ो आहे जेके तव्हां अक़लमंद था चओ। बल्कि अली नहजुल बलाग में फरमाइनि था हे शबीहतुन बिल अक़ल, ही तव्हां सम्झो था त अक़ल आहे, ईअं कोन्हे, बल्कि ही शैतानी वसवसो आहे कि जेको पैगाम ही मुआशरे में फैलाइनि था। हाणे ज़रा गौर कजो अक़ल माना छा? अक़ल मां उबैद बिहिर रहमान, जैसा पाण चयो कंहिंखे चवंदा आहियूं बेवकूफ़ कंहिंखे पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्तो वठी वञनि पिया। सलवात में वाजा सुस्त आयो था। पैगम्बर अकरम रस्तो वठी वञनि पिया, ॾिसनि था हिकिड़ो शख़्स आहे उन ते रश लॻी पई आहे चारों तरफ़। गौर कजो। मौला साईं पैगम्बर पुछा था करी छा आहे, केरु आहे? किसी चरियो आहे, पार तंग पिया कनि, फलां तंग पिया कनि, पाण वटि कंहिंखे ॾिसंदा आहिनि वरी पथर था हणनि। पैगम्बर फरमाए त चरियो इन जो नालो कोन्हे, ही ज़हनी बीमार आहे। तवजो कजो, हिनजो ज़हन जेको बीमार आहे, हिनखे तव्हां चरियो न चओ, ये बीमार आहे, इनखे इलाज जी ज़रूरत है। या रसूल अल्लाह पोइ ये चरियो केरु आहे? पैगम्बर फरमाइनि था चरियो छुड़वाग जो ॿियो नालो आहे। जी खपेसि ईअं करे, जीअं खपे ईअं चवे, इन खे चरियो चयो थो वञे। जंहिंखे का ख़बर न हुजे हिते ॻाल्हाइणु खपे, छा ॻाल्हाइणु खपे, हिते छा करणु खपे, जेको पंहिंजी ख़्वाहिशात जे मुताबिक़ कमु करे, पैगम्बर फरमाइनि था इहो चरियो आहे। अगर उहे औज़ार ठही वञनि, ख़बर पइजी वञे त केरु केतिरो चरियो आहे, केरु केतिरो चरियो, सॼी ख़बर पइजी वञे। इन ई औज़ारनि जी ख़बर त छा ज़ाहिर मुआशिरो थींदो आहे। कॾहिं इहो मुआशिरो त केरु केतिरो अक़लमंद आहे, केरु केतिरो चरियो आहे, मुआशिरे जी ख़बर पइजी वेंदी आहे। कुझु टाइम इंतज़ारु करियो, इंतिख़ाबात जो टाइम अचणु ॾियो। मौत थींदा आहिनि पाण वटि। इन इंतिख़ाबात जे टाइम ते असां पंहिंजो अक़ुल ज़ाहिर करे छॾींदा आहियूं। हिकु घर में ॿ फ़र्द था रहनि। मां कुझु मोमिन फैमिलीज़ खे शख़्सी तरीक़े सां सुञाणा। तवजो कजो दोस्तो, कुझु मोमिन फैमिलीज़ खे शख़्सी तरीक़े सां सुञाणा। उहे अॼु ॾींहुं ताईं पाण में भाउ आहिनि, भाउ हुआ, जितां भाउ आहियो ॿ मोमिन सॻा भाउ,
انہاں دے وچ میں اچھی اختلاف تھو کیڑی بنیاد تے ہکڑو ہک پارٹی کے سپورٹ پیو کرے بھی پارٹی کے سپورٹ پیو کرے نتیجو چھا نکتو نتیجو ہی نکتو بئی بھا پان میں دشمن تھی یا دشمنی کا بعد میں ہکبے کے نیانی ڈنل ہونا وہ واپس کرے چھڑیوں ہنن جے گھرا واپس کرے ہن جے گھر واپس کرے چھڑیوں محض بنیاد چھا بنیاد ہی تے ہی ہنجی سپورٹ چھوڑنا تو کرے ہنجی سپورٹ چھوڑنا تو کرے خدا جا بندہ وہ مجھے مومنو ازادارو ماتمدارو چھو اسا پنجے دماغ کے اہے طریقے سا حلائی تھا چھڑیوں جو ایک مومن بے مومن جو دشمن بڑھ جی تو بنے محضی نہیں شیطنت جے کرے علی ابن ابی طالب علیہ السلام کا جنہ سوال کہے ہوئے ہو صلوات پڑھو محمد و آل محمد مولا کائنات کا سوال کہے ہو جو مولا شام وارو یہ ودیک سیاست دان یا تہاں ودیک علی ابن ابی طالب علیہ السلام قسم کھڑی فرمائن تھا واللہ ما ہوا سائن نالو تھا کھڑن پر ما نالو نہ تھو کھڑا پیغم علی تھا فرمائن واللہ ما ہوا بے ادھا منی قسم خدا جو ہو مکھا ودیک سیاست دان کونے لیکن منہ میں ہن میں زمین آسمان جو فرق آئے ہے علی کیڑو فرق آئے ہے مولا فرمائن تھا انہو یغدر و یفجر ہو چھڑواگا ہے ما چھڑواگنا عبد خدا ہے نعرہ حیدری غور کجو سیاست جی معنی یا نہ ہے جی کھپے یہ چوے بلکہ سیاست جی معنی ہی آئے اور انہیں اعتبار سا تاہاں پنجر سیاست دانن کے بھی دیسو کیڑا سیاست دان حق تے آئین کیڑا باطل تے آئین کیر حق تے کیر نہ حق تے کیر صحیح رستے تے کیر غلط رستے تے علی فارمولہ بیان کرے فرمائن تا قسم خدا جو موکھا ودیک سیاست دان کونے لیکن نو یفجر و یفجر وہ چھڑواگا ہے جی کھپے ہی اگل ہے تو لیکن ماں چھڑواگنا ہے ماں قدم قدم تے پنجے خالق پنجے معبود جی اطاعت میں زندگی بسر تو کریا یہ نہ تھیے جو ماں کا ایڑی گال کریا جیسا بندو تے راضی تھیے پر خالق ناراض تھی ہونے حق ہے باطل کے سمجھو حق ہے باطل میں وری کیوں جکو انیا ودھیک جکو اساسی حق عزت دیندو آئے باطل ذلیل کندو آئے توجہ کرو حق وٹ عزت ہی عزت آئے باطل وٹ ذلت رسوائی آئے وہ پانت ذلیل آئے ہم تو ڈوبے ہیں صنم لیکن تجھ کو بھی ڈوبیں گے ماں خوار چھوتیاں اکیلو تہاں کے بھی خوار کا دوسرا نبی چاہیں نبی جنہیں بھی دعوت تھا دیا نا چوہن تھا تعالو نبی چاہتا چوہن تعالو جی مانا عربی میں اچھو کہ تعالو چاہیو تھو بنے تعالو جی بھی مانا بھی آئے تعالو منا اساں متھے آئیوں معنوی طریقے سا اساں بلندی تے آئیوں اساں متھے آئیوں تہاں کے بھی اساں بلندی تے پہنچائیں چاہیے دا آئیوں نہیں ہے تہاں کی گال سمجھ میں نہ پہی اچھے اگر سمجھ میں نہ اچھے تو ایک دفعہ ہماری سلوات پڑھو سمجھ میں اچھی ہونے انبیاء کے کہنو عزتوں دیندہ ہیں حق عزت دیندہ باطل عزت نہ ہے دیندو باطل ذلت دیندو آئے تمہانی سو استاد آئے کلاس میں بنے تھو یہ استاد بن قسم جا استاد ہوندہ ہیں ہکڑا استاد ہوئے ہوندہ ہیں جن کا اگر کو شاگرد سوال تو کرے تو استاد انہیں کے چوے تھو اے تو جی مجال کیڑی جو تو مکھا سوال تو پڑی یاد رکھ تاریخ میں بھی بن قسم جائے انسان گزریا ہے
हिकड़ा इंसान के इज्जत ॾियण आया, ॿिया इंसाननि खे ज़लील करण आया। ॿिन्ही जी हिस्ट्री तव्हां ॾे आॾो आहे। जंहिं इंसाननि खे ज़लील कयो, जॾहिं उन्हनि खां पोइ सवाल कयो वेंदो हो त ही ईअं चवंदा हुआ तव्हांजी मजाक जो तव्हां मुंहिंजे आॾो सवाल पिया करियो। अगरि मुंहिंजे आॾो कंहिं सवाल कयो उन खे निशाने इबरत बणाए छॾींदुसि, मां उन खे दीवार सां लॻाए छॾींदुसि, छो जो हिन खे इल्म सां बि मोहबत कोन्हे, तव्हां सां बि मोहबत कोन्हे। इन जे करे हो सवाल ते पाबंदी थो हणे। ऐं जेकॾहिं जंहिंखे इज़त इंसानियत ज़हन में हुई ऐं जेको इंसाननि खे इज़त ॾियण पियो चाहे, उहो अचण शर्त ईअं चवंदो हो सलूनी सलूनी क़ब्ल अन तफ्क़िदूनी, मां ॿियनि वांगुरु न आहियां जो तव्हांखे ज़लील करियां, मां तव्हांखे चवां थो सवाल करियो, मां हर शइ जो जवाबु तव्हांखे ॾींदुसि। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा हैदरी, मोहम्मद वाले मोहम्मद ज़ाते सलवात, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। तारीख़ जो ज़रा मुतालियो करियो। हिकिड़ा आया ज़लील करण, ॿियो आयो इज़तूं ॾियण। हिकु उहे आया पाण अची मिंबर ते फरमाए थो अली इब्न अबी तालिब सलूनी सलूनी قبل أن تفقدوني فإن بين جنبي علوما كثيرة كالبحار والزواخر سلوني من طرق السماء فإني أعلم بها من طرق الأرض سلوني عن آية القرآن متى وكيف نزلت أفي نهار أفي جبل أفي بر أفي بحر أفي سهل जेको कुछ पुछा करण था चाहियो मूंखां पुछो। इन्ही जे करे जो इल्म जो बहर मुंहिंजे सीने में लहर खाए रहियो आहे। मूंखां आसमान जे रस्तनि जे मुतालिक़ पुछो, मूंखे बि ख़बर आहे छो जो आसमान जे रस्तनि खे ज़मीन जे रस्तनि खां मां वधीक सुञाणा थो। सलूनी ऐं मूंखां पुछो क़ुरान जे मुतालिक़ त उहे कॾहिं आयतूं नाज़िल थियूं आहिनि, राति जो नाज़िल थियूं, ॾींहं जो पहाड़ी ते नाज़िल थियूं, मैदान में किथे नाज़िल थियूं आहिनि। जेको पुछो मां जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। मां तव्हांखे इज़तूं ॾियण आयो आहियां, ज़लील करण न आहियां। ॻाल्हि सम्झ में अचे पई? इज़त ॾियण वारो अली। हाणे त दुनिया थी चवे अली अहिड़ो आहे, वो अली पंहिंजे हक़ जे लाइ तलवार छो नथो खणे? अली पंहिंजे हक़ जे लाइ तलवार खणे हा न। तवजो कजो भाइरो दोस्तो, चवां थो हीउ पैगाम दुनिया खे पहुचायो त अली इब्न अबी तालिब पंहिंजे हक़ जे लाइ तलवार छो नथो खणे। इहो एतिराज़ तशय्यो ते आहे, शीयत ते कयो थो वञे। मां अर्ज़ करियां अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम इक़्तिदार जो बुखायल ऐं उञायल कोन्हे। तवजो कयो, अली इक़्तिदार जो प्यासो कोन्हे। वो अली छा आहे? अली जी ज़िंदगी में हिकु अहिड़ो वाक़ियो रूनमा थियो। अमीरुल मोमिनीन जी ज़िंदगी में वाक़ियो रूनमा थियो। औरतूं आहिनि, हिकु ॿार खणी थियूं अचनि, हिकु ॿार खणी थियूं अचनि। हिकु चवे थी हीअ मुंहिंजो ॿारु आहे, ॿी चवे थी मुंहिंजो ॿारु आहे। फ़ैसिलो अली वटि, अमीरुल मोमिनीन वटि फ़ैसिलो आहे। अमीरुल मोमिनीन चवंदा जंहिंजो हुजे उहो खणे। हिकिड़ी ख़ातून चवे थी मुंहिंजो आहे, ॿी ख़ातून चवे थी मुंहिंजो आहे। अली कंबर खे फरमाइनि था तलवार खणी अच। अली कंबर खे फरमाइनि था तलवार खणी अच। हिकिड़ी माई चवणु लॻी साईं तलवार छो? जिन खे ॿ हथ थो करियां, हिकु हू खणे हिकु हू खणे। त हिकिड़ी चवणु लॻी चए साईं हुनखे ई ॾियो, हुनखे ई ॾियो। ऐं उन खे चओ अगरि ॿार खे खीर जी ज़रूरत आहे त मूंखे चवे, मां खीर पीआरींदुसि।
उनके चो जेकॾहिं हिन ॿार जा कपिड़ा कॾहिं मेरा थी वञनि त मूंखे चवे मां पाण धोई ॾींदुसि अली इहो ई कमु कयो जे हुजे तव्हां वटि छो जो मूंखे इक़्तिदार न मूंखे दीन सां मुहबत आहे पर जॾहिं बि मुंझी पओ अली वटि अचिजो हर मसाले जो जवाबु मां ॾींदुसि इन जे करे हो पप्पा खे दोल चवंदा हुआ जॾहिं बि मुश्किल में फासना हुआ चवंदा हुआ अली वटि वञो हाथ बुलंद करे हैदरी गौर करियो अली तलवार खणे छा इन्ही जे करे छो मूंखे कुर्सी खपे अली कुर्सी जो लालची कोन है अली दीन जी हिफाज़त जो लालची आहे हक़ इहो हूंदो आहे हक़ इक़्तिदार जो पोयां न हक़ वारो इक़्तिदार खे ज़रियो बणाए हक़ अदालत क़ाइम करण थो चाहे हक़ वारो पंहिंजे नारनि ते ख़ुशि थींदो आहे जॾहिं बातिल वारो पंहिंजे नारनि ते ख़ुशि थींदो आहे जॾहिं त हक़ वारो पंहिंजी मर्ज़ी पंहिंजे नारनि ते ख़ुशि नाहे थींदो तव्हां ज़रा नहजुल बलागा पढ़ो अली जॾहिं अंबार शहर ते पहुचनि था अंबार शहर उते जॾहिं अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम था पहुचनि माण्हुनि जो हिकिड़ो जम गफ़ीर आहे हज़ारनि जी तादाद में सवनि जी तादाद में बीठा आहिनि मां पंहिंजी ॿोली में चवां पंहिंजी ॿोली में हिन ज़माने जी ॿोली में चवां जीअं जीअं भेद भेद जा नारा बुलंद आहिनि तव्हां थकिजी पिया आहियो तव्हां बाक़ी हिकिड़ी राति आहे यार इन में थोरो अख खोले ॿुधंदा करियो भली ॻाल्हि थींदो सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन शहर में पहुता आहिनि हज़ारनि जी तादाद में इस्तक़बाल बुलंदा नारा फलक शिगाफ उभगारींदड़ नारा इहे आहिनि मौलाए मुत्तक़ीन अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पहुचनि था फरमाइनि था इहे छा पिया करियो हे करियो छा पिया जो साईं असां पंहिंजनि वॾनि जो इस्तक़बाल ईअं कंदा आहियूं अली फरमाइनि था इन ही इस्तक़बाल मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो गौर कजो मूंखे कहिड़ो फ़ाइदो छॾियो इहा हरकत अमीरुल मोमिनीन सभिनी खे जोड़ाए था छॾनि चओ वञो वञनि घरनि खां ऐं इहो ई मंज़र हक़ ऐं बातिल जो तवजो जॾहिं मदाइन में अली इब्न अबी तालिब गवर्नर करे मोकिलनि था सलमान फारसी खे जीअं सलमान फारसी मदाइन तां रवाना थिया माण्हू इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि त असांजो गवर्नर पियो अचे असांजे जेकॾहिं शिकारपुर शहर में कंहिं शख़्स खे का मिनिस्ट्री मिले थी त कारकुन टूल पिलागा वटि उते इस्तक़बाल जे लाइ तयार थी था वञनि मां जंहिं इलाइक़े जो ऐं मुंहिंजे कंहिं इलाइक़े खे अगरि सेनेटर बि थियो MP थियो MLA बि थियो त पंहिंजे इलाइक़े खां उन जो इस्तक़बाल कयो थो वञे मदाइन जा माण्हू इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि अमीरुल मोमिनीन पंहिंजो नुमाइंदो मोकिलनि था नालो आहे सलमान फारसी कुझु माण्हू अचनि था सलमान अचे पियो ही जेके इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि सलमान खे सुञाणनि कोन था सलमान खे था चवनि असां हिते बीठा आहियूं इन जे करे त असांजो गवर्नर अचे पियो उहो अहिड़ो प्रोटोकॉल हूंदुसि और उन सां पुलिस जो स्क्वाड गॾु हूंदो ॾिसां सॼी ॿोली में चवां थी अॻियां खां पोयां खां इहे गाॾियूं हूंदुसि झंडनि वारियूं गाॾियूं हूंदुसि सायरन वॼाईंदे गाॾियूं हूंदियूं रस्ते में अहिड़ो फ़र्द ॾिठई कोन कि जेको अहिड़े प्रोटोकॉल सां पियो अचे सलमान चए थो न मूं ॾिठो कोन जे तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो कि मुझे नालो सलमान है वो तहां जो गवर्नर तमाम है वो
साईं इहो कहिड़ो तरीक़ो आहे को प्रोटोकॉल हूंदो आहे कि अफ़राद गॾु हूंदा आहिनि कि तव्हांजी सोच इहा आहे मुंहिंजो मुर्शिद अली आहे मूं जंहिं अली खे ॾिठो आहे मां उन जे नक्शे कदम ते थो हलां नारे हैदरी मां पंहिंजे मुर्शिद अली खे जीअं ॾिठो आहे मां उन जे नक्शे कदम ते थो हलां गॾह ते सवार आहे या खच्चर ते सवार आहे खुर्जीन आहे हिकिड़े पासे मुसल्लो आहे ॿिए पासे लोटो आहे ऐं हिकु खाइण जी शइ आहे कि मूं वटि इहा शइ आहे हाणे ज़रा अंदाज़ो लॻायो अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम छा करणु था चाहिनि साईं ही दौर ॿियो आहे ज़माने जूं तक़ाज़ाऊं पंहिंजूं आहिनि बिल्कुलु सही था चओ ज़माने जी तक़ाज़ा पंहिंजी आहे पर सोच जेका अली इब्न अबी तालिब असांजे मुआशरे में पैदा करणु थो चाहे इहा सोच केतिरनि वटि आहे अमली ऐं कम सां मुंहिंजो वास्तो कोन्हे उहा अली जी फिक्र अली जी सोच अली जो दिमाग़ उहो केतिरो मोमिननि वटि आहे जॾहिं अली जे शहादत खां पोइ ग़ासिब शाम ज़रार बिन ज़मरा खे घुरायो ऐं अची चवणु लॻो सिर्फ़ लि अली जा औसाफ़ बयानु कर अली कीअं हूंदो अली जा औसाफ़ बयानु कर ग़ासिब शाम मिंबर ते कुर्सी ते वेठो आहे ज़रार बिन ज़मरा हुते वेठो आहे ऐं चवे थो मां ॿुधायां अली कीअं हूंदो हो जो ॿुधा कि जान जी अमान आहे जान जी अमान आहे एक सलवार पढ़ो अली मोहम्मद सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद बुलंद आवाज़ से वरी सलवार पढ़ो मोहम्मद व आले सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद फकत चप्पन सां न ज़बान सां भी क्यों जफरात सलवार पढ़नि मोहम्मद व आले मोहम्मद ज़रार बिन ज़मरा सवाल थो करे जान जी अमान आहे ग़ासिब शाम चए थो हा जे अली जा औसाफ़ बयान करे अली छा हो जे ॿुधा जे रहे तो हो मां अली खे ॾिसंदो हुउसि अक्सर रात जे टाइम ते जॾहिं रात जी तारीकी छाइजी वेंदी हुई ऐं असुर जो टाइम हूंदो हो या आधी रात जो टाइम हूंदो हो मां अली खे ॾिसंदो हुउसि उहो मेहराब में हूंदो हो मेहराब इबादत में हूंदो हो ऐं यबकी बुका अल हज़ीन यतमलमलो तमलमुल सलीम अली ईअं ख़ुदा जी बारगाह में रोईंदो हो जीअं कंहिं माई जो जवान पुट मरी वञे कीअं रोए थी अली बारगाह ख़ुदा में ईअं गिरिया कंदा हा वो यतमलमलो तमलमुल सलीम अली ईअं लुछंदो ऐं तड़पंदो हो जेकॾहिं कंहिंखे नांग खाए वञे कीअं उहो लुछे थो अली बारगाह ख़ुदा में ईअं चवंदो हो वक़ाबिज़ुल लहियत ऐं पंहिंजे रीश मुबारक खे पकड़े करे ईअं चवंदो हो या दुनिया इलैके अन्नी ओ दुनिया भॼी वञ मूंखां अभी तअर्रज़ ते छो अची मुंहिंजे पोयां लॻी आहीं हान हीनो के तुंहिंजी ज़िंदगी मुख़्तसिर आहे गुर्री गैरी मूंखां अलावा ॿियनि खे वञी धोखा ॾे मूंखां अलावा ॿियनि खे वञी धोखा ॾे ईअं चई करे अली फरमाईंदा हुआ ऐशो के कसीरुन व ख़तरो के यसीरुन तुंहिंजी ज़िंदगी त क़बर ताईं आहे मूंखे त क़बर खां पोइ क़यामत ताईं बि पहुचणो आहे ऐं दुनिया हुते तूं मुंहिंजी कहिड़ी साथी थी सघंदे ऐशो के कसीरुन ख़तरो के यसीरुन अमलो के हबीरुन तोखे चाहण वारा उहे हबीर रुसवा थी विया ईअं चई करे अली फरमाईंदा हुआ मिन इल्लत ज़ात व तूल तरीक़ व बुअद सफ़र मूंखे के मंज़िल ते पहुचणो आहे सामान सफ़र केतिरो आहे मूं वटि मोहम्मद आले मोहम्मद जे ज़ात ते सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद अली जी सीरत छा आहे अली जेको मुजस्सम हक़ आहे उहो पंहिंजनि मञण वारनि खे कहिड़ी लाइन ते लॻाइण थो चाहे ऐं इहो ई राज़ आहे मुंहिंजा भाइरो दोस्तो जॾहिं अली इब्न अबी तालिब जो सही तारुफ़ नाहे थींदो तो को बातिल नज़रिया वजूद में ईंदा आहिनि को ख़ुलूफ़ जी सूरत में को तक़सीर जी सूरत में को अली खे रब चवे थो
کو وری علی کے صفحہ کیڑائے تو چھلے علی نہ ربا ہے نہ علی تو منہ گورا ہے توجہ کجو علی چھا ہے علی جے اچن جے لائے تمہارا اندازو لگایو کہ علی بن ابی طالب علیہ السلام جن چھا ہے نا علی تاریخ انسانیت جو وہ بے نظیر بے مثل پردہ ہے جکو ہتاں جو ہوئی کون ہتاں جو ہو علی ہتاں جو ہوئی کون علی ہوئی ہوتا جو ہتے تو چند ڈیہن جلائے آئے ہو علی جو وجود میں اتر قدر طاقت ہے جو زمین کے حصے میں طاقت کونے ہے جو علی جو وجود جو وزن برداشت کرے اگر طاقت ہے تو کعبۃ اللہ کی طاقت ہے سمی دا بدھو آم سمی کرے گلائیں بھلا یہ کرے سلوات پڑھو سوچے بھی دکاندار اترو قرض کھنی ویو یا پیسہ دینا ہے کو سوچیندو ہوندو فلاں امر ہم کے کار کہیں یا تھی کو نہیں آئے اور چھوڑنا بابا تمہیں تھے علی جے وجود میں کتر قدر طاقت ہے جو علی بن ابی طالب علیہ السلام جے کدے ہیں ان دنیا میں اچن تھا زمین جے کے حصے میں طاقت کنے ہے جو علی جے وجود کے برداشت کرے اگر طاقت ہے تو کعبۃ اللہ کے طاقت ہے علی تو زندگی بسر تا کن زندگی بسر کرانے کھاں سان گڈ علی جنہیں دنیا چھڑن تھا علی جی شخصیت کے سنیاڑن کے لائے مختلف ذہن اوے آیا تو علی کے سمجھوں علی چھا ہو غور کجو علی کے سمجھوں کہ علی بن ابی طالب علیہ السلام جن چھا ہے نا ہکڑو شخص آئے ہے نالو آئے سے جارج وہ لبنان جو رائٹر آئے لبنان جو لیکھک آئے انہیں کتاب لکھو کتاب لکھن کا پہیا وہ چوے تھو ماں علی کے سمجھن پہیا علی بن ابی طالب علیہ السلام کے سمجھن پہیا ویسے پہیا شیعن وٹ اسو ہی چاہتا کہ من علی جلائے کہ شیعہ میں جو زور لگو پیو ہے تو پیغمبر کھا پر پہلی نمبر تے علی تو یہ نہ علی کے سمجھو ورنہ وری اس سنن وقت سنن جو زور ہے تو علی چوتھے نمبر جو یہ چاہی کرے جارج جرداق چوے تھو تو انہاں پنی مذہبن کے پوچھو علی جڑے عظیم انسان کے خلافت رہبری خلافت حکمرانی والی کرسی جو محتاج علی جڑے کے چھو بنائیو تھا علی تو وہ فرد ہے جو کو کرسی جو محتاج کو نہیں بلکہ اقتدار والی کرسی علی جی محتاج ہے جارج جرداق چیزوں کو ماں علی کے سمجھن جلے نہ ہنن وٹنے سے نہ ہنن وٹ ماں علی کے سمجھن جلے خدا علی جو مطالعہ قیم تو نہج البلاغہ پڑھیں شروع قیم نہج البلاغہ پڑھی کرے جنہیں وری کو ہن کتاب لکھو 10 جلدن تے مشتمل کتاب جو نالو تو رکھے علی صوت العدالت الانسانیہ علی انسانی عدالت جو آواز علی ہے کتاب جو نالو چاہتو رکھے علی انسانی عدالت جو آواز جنہیں یہ کتاب مارکیٹ میں آئے ہو تین جا عیسائی ان کے پھری آئے دماغ صحیح تھے جدو چھاچو اچھے مسلمان نے جاکوان کی تعریف کیوں کری چکیں جی علی جی تو کے پہلے پاپ جی تعریف کری ہاں جو کہ یونان میں بیٹھو ہے تو انہیں جی تعریف کری ہاں ایک کیتھولک جکے آئینے عیسائی ان جو اگوان آئے تو انہیں جی تعریف کری ہاں صلوات پڑھو محمد و آل محمد تاہاں کے خبر ماں صلوات چھو پڑھائیں گے آئے وہ بیٹھے کہ ہمارا نیند کندہ ہے تو انہیں جی نیٹ پھٹائیں گے صلوات پڑھائیں گے آئے ماں ڈس دو آیا اکھ ونے پئی تو کوئی جھوٹو تھی کرے تقریباً کرن وارا ہوں گا
सलवात थी तो वरी बेदार थी था वञनि हिकु दफ़ो वरी सलवात पढ़ो मोहम्मद व आले मोहम्मद सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद। अली बिन अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ करे ही जॾहिं किताब हिन जो मार्केट में आयो त ईसाइन खे चवण लॻा दिमाग़ सही थी तो मुसलमाननि जे अॻुवान जी तारीफ़ कई आहे चई कहिड़ो मुसलमान चई अली चई तव्हांजी सोच पंहिंजी आहे चई पोइ किताब त सॼो भरे छॾी अली जी तारीफ़ सां चई मां अली जी तारीफ़ कई कान्हे चई पोइ कंहिंजी तारीफ़ कई चई मां आशिक़ आहियां ख़ूबियुनि जो मां आशिक़ आहियां खूबिन जो मां आशिक़ आहियां अदालत जो मां आशिक़ आहियां शुजाअत जो मां आशिक़ आहियां सखावत जो मां आशिक़ आहियां बहादुरी जो मां आशिक़ आहियां तवाज़ु जो मां आशिक़ आहियां निवड़त जो ये तमामु खूबियूं आदम खां वठी करे अॼु ॾींहुं ताईं मूंखे इल्म में ॿियो को फ़र्क़ु ॾिसण में कोन थो अचे ॾिठमि त हीउ मुजस्सम इल्मु आहे अदालत में मूंखे ॿियो को शख़्स ॾिसण में नथो अचे ॾिठमि त हीउ पूरो पूरो आदिल इंसान आहे शुजाअत में मूंखे को शख़्स ॾिसण में कोन आयो बहादुरी में ॾिसण में कोन आयो तवाज़ो में ॾिसण में कोन आयो इनकिसारी में ॾिसण में कोन आयो ही शख़्स मूंखे ॾिसण में आयो हीअ तव्हांजी सोच आहे जो तव्हां उन्ही खे अली था चओ बल्कि जॉर्ज जर्दाद थो चवे दुनिया जे तमामु खूबियुनि खे अगरि फैलाए छॾियो त कंहिंखे तव्हां इल्म था चओ कंहिंखे तव्हां अदालत था चओ कंहिंखे तव्हां शुजाअत था चओ लेकिन अगरि इन्हनि सभिनी खूबियुनि खे गॾु करे ॾिसो त उन जो नालो अली इब्न अबी तालिब थो रहे। इमाम जेकॾहिं तव्हांखे मिलियो आहे पोइ हैफ़ हुजे तव्हां ते उन ही अली खे छॾे आइडियल केरु आहे मुंहिंजो आइडियल फलां आहे फ़ैसिलो केरु कंदो फ़ैसिलो हलंदो वॾेरे जो फ़ैसिलो ॾिसो मिसयूज़ कीअं था कनि तव्हां ग़ौर कजो ॿ धुरियूं विढ़ी पियूं पाण में ॿ धुरियूं पाण में विढ़ी पियूं पोइ ही धुर हू धुर फ़ैसिलो करणु फ़ैसिलो तर जे एमएनए वटि वॾेरे वटि फ़ैसिलो थींदो बाद में हुनजा चमचा वरी तव्हांखे चवंदो क़ुर ते फ़ैसिलो थियो फ़ैसिलो कंहिं ते थियो क़ुर ते वॾेरे कयो फ़ैसिलो जंहिंखे क़ुर पढ़णु अचे ई कोन थो ॻाल्हि सम्झो पई आहे न कीअं मिसयूज़ कयो थो वञे असांजे ज़हननि खे ग़लति ज़हन असांजा कीअं फेराया था वञनि असांजे ज़हननि खे ईअं चयो थो वञे क़ुर ते फ़ैसिलो थियो ख़ुदा जा बंदा क़ुर ते फ़ैसिलो थियो या हिन क़ुर खे ग़लति इस्तेमालु कयो अगरि क़ुर ते फ़ैसिलो थिए हा ॿई ॻाल्हियूं गॾु करे पोइ क़ुर खां पुछूं हा ऐं क़ुर हाणे हिते तुंहिंजो नज़रियो छा आहे ॿ ॼणा पाण में विढ़नि था मां तव्हां खां सवाल थो करियां न्यूट्रल ग़ैर जानिबदार मुनसिफ मिज़ाज ठीकु करे अगरि को ज़ानी ज़िना करे क़ुर छा थो चवे संगसार करियो केरु करे केरु करे ॿुधायो हिन दौर में केरु करे छा तव्हांजा इहो हुक्म आहे तव्हांजी अदलिया केरु करे मूंखे ॿुधायो या चओ क़ुर जी आयत कढो क़ुर में चोर जी सज़ा आहे हथ कपियो केरु कपे कुफ़ार तव्हां ते हमिलो कनि जंग करियो केरु ॻाल्हि करणु सवली आहे उहो केरु आहे कि जेको हिन दौर में ख़ुदा जे अहकाम खे जारी करे उहो आहे केरु या चओ हींअर मोकल अथव चोर खे बि मोकल आहे शराबी खे बि मोकल आहे ज़ानी खे बि मोकल आहे जी खपे ईअं कनि छा जंगल जो कानून आहे न इहो पैगंबर जे ज़माने में केरु करे त हाणे तव्हां ॻाल्हायो कुझु पैगंबर जे ज़माने में सलाऊं केरु ॾींदो हो पैगंबर अली जे ज़माने में अली उन्ही खां बाद में इक़्तिदार अली खां खसिजी वियो छो खसियो वियो माण्हुनि जी ख़ामोशी जे करे हाणे उन
उन्हीं खां पोइ आयात क़ुरानी अचनि पियो, चोर खे सज़ा ॾियो, बदमाश खे सज़ा ॾियो, अगर कोई ही हरकत करे उनखे ही सज़ा ॾियो। मां अॼु क़ुरान मजीद जी आयत पढ़ी चवां थो त ॿुधायो ही ॾोहारी खे सज़ा केरु ॾे? लाज़िम आहे वो मुंहिंजो इमाम को इंतज़ाम करे वियो आहे, लाज़मी तरीक़े सां मुंहिंजो इमाम इंतज़ाम करे वियो ऐं ईअं चई जेकॾहिं असां ग़ाइब थी वञूं त पोइ हिननि वटि वञिजो। अॼु मां वज़ू करियां थो, कल बि अर्ज़ु कयमि, इहे मुंहिंजा मुश्किलात, मुंहिंजा मसाइल मुंहिंजा केरु हल करे? जो ही शख़्स, उन ही शख़्स जो नालो जेको असांखे इहो ॿुधाए त चोर जी सज़ा छा ऐं केरु सज़ा ॾे, ॾोहारी जी सज़ा छा, केरु ऐं केरु सज़ा ॾे, ज़ानी जी सज़ा छा, ऐं ॿियूं मुआशिरे में जेके बुराइयूं आहिनि न उन ॾोहारी ते जॾहिं ॾोह साबित थी वञे उन्हनि खे केरु सज़ा ॾे? उन ही शख़्स जो नालो मुज्तहिद आहे, उन ही शख़्स जो नालो वली फ़क़ीह आहे, उन ही शख़्स वटि विलायत फ़क़ीह जो उहिदो ऐं मनसब हूंदो आहे। ख़बर पइजी वई कहिड़ी साज़िश पई हले, कहिड़ी सोच पैदा कई पई वञे ताकि इन मुआशिरे खे वरी छुड़वा कयो वञे। चई असां सरकार लतीफ़ है, सरकार कलंदर जेको आहे बाबा ठीकु आहे, तव्हां मुस्तैद छॾियो, सरकार कलंदर सरकार लतीफ़, तव्हां जरा उन्हनि जे रिसाले में मूंखे ॿुधायो त चोर खे सज़ा केरु ॾे? तव्हां निढ करे मर्ज़ी अथव, तव्हां ॼाणा मां छा कयां। साईं ये बुजुर्ग शख्सियतूं आयूं आहिनि, हुन जी हिस्ट्री जे ज़रिए सां तव्हां हुन जा बुक्स खणो, हुन जा किताब खणो, ॿुधायो हुन जी सज़ाऊं केरु मुअयन करे, केरु ॾे हुननि खे सज़ा, कहिड़ो तरीक़ो आहे? जो ही सरकार कलंदर ॿुधायो, ही सरकार भेटाई ॿुधायो। कहिड़ी क़िस्म जी सोच असांजे माहौल मुआशिरे में पैदा कई पई वञे। असां हर मसाले में त सोचण जा आदी आहियूं, हिन मसाले में असांजे दिमाग़ खे छा थी थो वञे? गौर कजो, बस हक़ ऐं बातिल खे सम्झो। विलायत हक़ आहे, पर उहा विलायत आहे छा? विलायत हक़ आहे। इन विलायत के जॾहिं मर्ज़ो तव्हां असां समझदासीं। मुंहिंजी गुफ़्तगू सुभाणे इमाम ज़माना ऐं विलायत जे मुतालिक़ हूंदा। कोशिश कजो वक़्त ते अचिजो ताकि मूंखे बि गुफ़्तगू करण में का दिक़त पेश न अचे। पंहिंजो माफ़ी ज़मीर अशरे जो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे छॾियां। विलायत जो मफ़हूम छा आहे? वली केरु हूंदो आहे? ऐं मां अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं असां वटि आया असांजे कहिड़े कम जे लाइ आया आहिनि? फ़क़ति इन जे लाइ न आहिनि आया त असां नारा, ठीकु आहे असां नारा हणूं, इहो असां पंहिंजे इज़हार मुहबत था करियूं ऐं उहो हुअणु खपे। लेकिन ही जुमिलो अर्ज़ु कंदो हलां आख़िरी, मोहब्बत एक तरफ़ा वणंदी अथव या मोहब्बत दो तरफ़ा? किन वादी जा इंसान आहिनि उहे त इशारा कनि पिया दो तरफ़ा, ऐं किन खां त अलाह साईं वरी हिसाब किताब अजीब ग़रीब तरीक़े सां कंदो। हिन वादी जा आहिनि मोहब्बत दो तरफ़ा, एक तरफ़ा कहिड़ी मोहब्बत? इन करे इहो मेयार न बणायो त मां अली सां मोहब्बत करियां थो। इहो मेयार न, मेयार ही बणा त ॾिस अली बि तव्हां सां मोहब्बत करे थो या नथो करे।
میں یار پہلے تبدیل کرے یہ میرے نا ماں علی سا محبت ہو کرے ماں حسین سا محبت ہو کرے بالکل صحیح ہے بڑی گالا بھلے کریو محبت لیکن میں یار ہو بڑھا جس علی ایک شخص آئیو امیر المومنین وٹا ہے اچھی علی ابن ابی طالب کے چھے انا احب ہو کر اے علی ماتا ہنسا محبت ہو کر علی خبر چاہتا فرمائے تو موسیٰ محبت ہو کر بھلے انا ابغض ہو کر ماں تو سم دشمنی ہو کر میں یار ہی ہو پڑھائے ہو کی راہی جو کو تاہاں کہ علی ابن ابی طالب علیہ السلام جو رستے تا وٹھی تو رستے تاہاں وٹھی تو ونجے محبت جڑے دو طرفہ تھی دی تہانے جڑے مرندو قرآن جی آیت ہے یا ایتها النفس المطمئنہ اے مطمئن نفس ارجعی الى ربک پنجے رب ڈاں واپس تھی راضیتاً مرضیہ انہی حال میں جو خدا تو کھا راضی تو خدا کھا راضی یک طرفہ محبت کو نے دو طرفہ خدا تو جو عاشق تو خدا جو عاشق آہی توجہ کجو یا ایتها النفس المطمئنہ ارجعی الى ربک پنجے رب ڈاں واپس تھی راضیتاً مرضیہ خدا تو کھا راضی تو خدا کھا راضی تو اجا آیت جملہ ہے فادخلی فی عبادی اے مطمئن نفس آرام مہجن بندن میں داخل تھی وادخلی جنتی مہجی جگہ جنت آئے انہی میں داخل تھی پر وہ کیر جیوٹ نفس مطمئنہ آئے جیوٹ مطمئن نفس وارو اور یہ مطمئن نفس وارو کیرا کیوٹی اطمینان قلبہ ہے خدا پان فرمائے تو الا بذکر اللہ تطمئن القلوب جے کو خدا جو ذکر کرے تو دل انہیں جی دل مطمئن نہ ہے خدا جو ذکر ہاں خبر پر جی ہوئی اللہ جے ذکر سا دلن جی بیماری کے علاج تو ملے پر کیڑو ذکر اللہ وری فرمایو ذکر خدا سا دل مطمئن تو تھیے پیغمبر کی بارگاہ میں عرض قیم یا رسول اللہ خدا جو ذکر سمجھائے ہو سانکے تو پیغمبر اکرم تا فرمائن زینو مجالسکم بذکر علی ابن ابی طالب وَإِنَّ ذِكْرَهُ ذِكْرِي وَذِكْرِي ذِكْرُ اللَّهِ وَذِكْرُ اللَّهِ عِبَادَ اے مومنو جنہیں پان میں وے ہو کہ پیر میر وزیر جو ذکر چھڑے مو علی ابن ابی طالب جب ہاں جو ذکر کرے جنہیں علی جو ذکر کندو دل مطمئن تھی ویندو دل مطمئن تھی ویندو اتنا کا مرندو علی خود تاہاں جو استقبال کندو ذکر یہ ذکر مانا ذکر جو مطلب چھا ہزار دانے جی تصویر چھایا اللہ 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 ذکر جو مطلب ہی ہے جی نا ذکر جو مطلب ہی کن ہے ہی زبانی ذکر آئے ذکر جو تعلق انسان جو دماغ دل سان ہے دل میں علی ہوجے حاضر بھی آہے علی ناظر بھی آہے علی علی مکھے پسے بھی پیو علی مجھے گال کو دھے بھی پیو ہن ماں جلی مل جو باہر تو نکران علی پسے تو او مجھا مرید ہے تو یہ اکھ کے نہ بھائی وجہ او مجھا منیان وارا ہی مجھے اکھ تو یہ اکھ کے نہ بھائی وجہ کچھری میں چیوے ہی تھو اتے گار تو کڑھی علی چوے تھو کچھ سوچ ہن زبان سا نارے حیدری تھو ہنی وری نہیں ساگی زبان سا گاریوں بھی کڑھی حیدری علی بن ابی طالب علیہ السلام جو ذکر جو مطلب چھا ہے ذکر جو مطلب ہی آئے دل میں علی آئے جنہیں دل میں علی آئے مرکز میں علی آئے خیال میں علی آئے سوچتے علی آئے فکر میں علی آئے جنہیں ہر جگہ کے علی آئے وہ علی بن ابی طالب علیہ
चवन था तो मरण तुंहिंजो कम जनाज़े में अचण मुंहिंजो कम आहे। सलमान फारसी मदाइन में थो मरे, मदाइन में मदाइन वारनि के अली इब्न अबी तालिब पे सलमान के चवे थो ए सलमान जॾहिं वञ, जॾहिं बीमार थी अली इब्न अबी तालिब तरीक़ो था ॿुधाइनि, नुस्ख़ो था ॿुधाइनि। जॾहिं बीमार थी तूं सम्झण ई चाहीं त तुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे या न। अली फरमाइनि था पोइ पंहिंजे पाण खे हिकु दफ़ा कब्रिस्तान ॾे वठी वञ, खणी वञ कब्रिस्तान में पंहिंजे पाण खे, पोइ उते वञी मुर्दनि खे सलाम कर। अगरि जवाबु अची वञे सम्झी वञ त तुंहिंजो आख़िरी टाइम अची वियो आहे। पोइ सलमान बीमार थियो, सलमान बीमार थियो त सलमान खे खणी कब्रिस्तान ॾे विया। कब्रिस्तान ॾे वञी करे जॾहिं सलमान हुते पहुतो चवणु लॻो अस्सलामु अला अहलि ला इलाहा इल्लल्लाह रहमल्लाहुल मुस्तक़दिमीन मिन्ना वल मुस्तअखिरीन। ये मुर्दनि खे सलाम कबो आहे, अस्सलामु अलैकुम ऐ ला इलाहा इल्लल्लाह वारो, अरे तव्हां खां पहिरियां वारनि ते बि ख़ुदा रहम करे, तव्हांजे बाद वारनि ते बि ख़ुदा रहम करे। इन्ना इंशाअल्लाह बिकुम लाहिक़ून, असां तव्हां सां गॾु मुल्हक़ थियण वारा आहियूं। सलमान जॾहिं सलाम कयो ॿिनि मुर्दनि जवाबु ॾिनो, न त मुर्दनि जवाबु ॾिनो त सलमान चए थो बसि मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी टाइम अची वियो, मूंखे उन जॻह ते सुम्हारियो। पर पासे वारनि खे चए थो जॾहिं मां मरी वञा मुंहिंजे गुस्ल कफ़न जो इंतज़ाम तव्हां न कजो। चए पोइ केरु करे? चए जंहिंजो मुरीद आहियां उहो, मुर्शिद सचो आहे, मां मुरीद आहियां। ॿियो ॾींहुं थियो, सलमान जो रूह परवास करे वियो। हे मदाइन वारा पिया चवनि असां ॾिठोसीं त अचानक हिकिड़ो शख़्स आयो ऐं जीअं आयो अची सलाम कई, जीअं सलाम कई त सलमान जवाबु ॾिनो अलैक सलाम या अमीर अल मोमिनीन, जवाबु ॾिनो, उथण जी कई। सलमान खे मौला था फरमाइनि ऐं सलमान सॼी ज़िंदगी मुंहिंजी तज़ीम कई, हींअर ख़ुदा जे हुकुम खे मुक़दम कर। सलमान खे गुस्ल थो ॾे, सलमान खे कफ़न थो पाराए। सलमान जे कफ़न ते अमीरुल मोमिनीन हिकिड़ा जुमिला लिखिया आहिनि कफ़न ते त करीम वटि वञे पियो। करीम वटि जेकॾहिं वञे इंसान का शइ खणी न वञे, ख़ाली हथे वञे, करीम वटि वञे पियो। कन में सलमान खे चवे थो वञी पियो जंहिं जॻह ते अगरि ज़हरा मिले त मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजो। ऐं चइजोसि तोखां पोइ अली मज़लूमाना ज़िंदगी बसर कई। दोस्तो ही अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जो घराणो आहे, की मज़लूमाना ज़िंदगी बसर था कनि, कहिड़े तरीक़े सां जो अली ईअं था चवनि सलमान वञी फातिमतु ज़हरा खे मुंहिंजा सलाम ॾिजे ऐं उन खे इहो चइजांइ अली तोखे हमेशह सारे थो। उहो अली हिकु परवरदिगार आलम मौला हुसैन खे हिकिड़ो बच्चो अता कयो। मौला हुसैन खां पुछा कंदा तव्हां सभिनी पुटनि जा नाला अली था रखो? मौला हुसैन फरमाइनि था अगरि 1000 बच्चा थियनि वरी सभिनी जा नाला मां अली रखंदुसि, ऐं जेकॾहिं धीअरूं थियनि सभिनी जा नाला मां फातिमा रखंदुसि। ये मुंहिंजी मोहब्बत आहे। हुसैन था फरमाइनि हे मुंहिंजी मोहब्बत आहे पंहिंजे बाबा सां, पंहिंजे अली सां। बसि दोस्तो ॻाल्हि ख़तमु करियां। उहो अली उन जो हिकिड़ो फ़र्क़ु अली अकबर जे नाते सां, इहो कहिड़ो फ़र्क़ु आहे? मौला हुसैन था फरमाइनि जॾहिं बि मूंखे सिक लॻंदी हुई पंहिंजे नाना जी त मां अली अकबर खे ॾिसंदो हुउसि, मुंहिंजी सिक ख़तमु थी वेंदी हुई। अशबहुन्नास ख़ल्क़न व ख़ुल्क़न, ख़ल्क़ चवंदा आहिनि ज़ाहिरी शक्ल खे ऐं ख़ुल्क़ चवंदा आहिनि आदतुनि खे। जे अगरि पैगम्बर अकरम सां वधीक शबाहत के रखंदो हो मुहांडनि में बि
اندرونی کیفیتن میں بھی تو وہ علی اکبر ہو. بس میں ایک واقعہ عرض کرے تاکہ زحمت کے تمام کریں. مدینے میں ایک شخص کو اچھے وفات پیغمبر کا پوئے اچھی چوے تھو تو ماں محمد مصطفیٰ کی زیارت کرن تو چاہاں. مانو چون تھا پیغمبر اکرم جو انتقال تھی ویو وہ بزد آئے غیر مسلم آئے وہ بزد آئے تو ماں کیم صورت میں پیغمبر جی زیارت کرن تو چاہاں. مانو چون تھا پیغمبر گزارے لے آئے لیکن ہکڑے چوپ ان کے محلے بنی ہاشم میں وٹھی ونو حسین ابن علی وٹ مولا حسین ابن علی علیہ السلام وٹ ان کے وٹھی آیا. یہ ہوتے پیغمبر اکرم جی گال کھولے تو ماں محمد جی زیارت کرن تو چاہیا. مولا حسین فرمائن تھا نانا جو انتقال تھی بھی ہوا تو شخص وری ضد تو کرے. مولا فرمائن تھا ٹھیک کا پتو ہوتے ہوئے مولا بنن تھا ایک کمرے میں جتے جناب علی اکبر بیٹھا تھا جو پٹ تیار تھی جو بابا کیدا چے ایک جگہ تے تو کہ وٹھی تھو آلا جناب مولا حسین علیہ السلام کا جو امام اللہ ہے علی اکبر کے دا پارا ابا اللہ ہے علی اکبر کے دا پارا لین جتی جگہ ہے وہ علی اکبر کے دا پارا وٹھی دا اچن تو وہ شخص غیر مسلمہ ہے انہی وٹھی کو صحیف ہوا کتاب ہے. وہ کتاب کھولے تھو مولا حسین انہیں کے در چون نانا جو انتقال تھی ہو لیکن ہن مجھے بچے کے دس تو کتاب کھولے تھو چتو جی محمد جو اکھوں ہن کتاب میں لکھ لیں بالکل اکھوں علی اکبر جو یہ ہے چہرو جو کو محمد جو ہے صفائی ہے یہ کرے یہ شخص چتو کچھ گلہ جی جناب علی اکبر گل ہے وہ آئے تو وہ شخص جو کو آئے وہ چاہے تو ہیتے مجھے کتاب میں لکھ رہا ہے تو محمد جو انداز گفتگو بھی ہے انہیں کا کوئی شخص چاہے تو چاہے مولا مجھے دل تھی چاہے یہ بچے قدم ہلے تو آپ جو بچے کے چھو بچے قدم ہلے تاکہ میں محسوس کرے محمد مصطفیٰ کی ہلڑی ہے جی ہلڑی میں کہترو فرق تھا جب میں جو علی اکبر ہلن تھا ایک کتاب بند کرے چوے تو اشہد ان محمد رسول اللہ ماں گواہی تو دیا محمد خدا جو رسول اتہاں خدا جا عبد آئے ہو. کتاب بند کرے مولا حسین کے چوے تو بھاگن وار آئے ہو کہ مولا پوچھن تھا کیڑے نہ حوالے سا مولا کے وہ شخص چے تو بھاگن وار آئے ہو جو خدا ہے حسین پٹ تاں کے عطا کرو. تو وہ شخص مولا کے چوے تو بھاگن وار آئے ہو. مولا ہی کو سوال پہ کن مولا چون تھا اگر خدا تو کہنو پٹ دے آتا ہے تو وہ شخص تو چوے سائیں قسم خدا جو میں 70 کوٹن میں بند کرے چڑیا سا میں 70 کوٹن میں بند کرے چڑیا سا. مولا چون تھا چھوڑ وہ شخص سے تو انہی جے کرے باہر نکرے کے بد نظر جی نظر نہ لگے. مولا فرمائن تھا اگر تو کہیں جے مرن جی خبر تو اگر تو کہیں مرن جی خبر میں دے تو وہ شخص چوے تو صحیح قسم خدا جو اگر مکے پنے پھٹ جو مرن جی خبر پوے انہی کا پیرے ماں پان مری بھی دو سن. امام فرمائن تھا اے شخص میں جو ہی بچہ ہوں دو انہی جے جنازے تے ماں پان بھی دو سن انہی جے جنازے جا ٹکڑا ٹکڑا انہیں جو جنازے جا ٹکڑا ماں پان کرے دو سن. ازادارو وہی جناب علی اکبر عاشور جی صبح جو آزان تو دے یار آزان بہت ہے دنیا میں ایک یا تو اڑوی رمضان جی صبح علی جی آزان یا محرم جی صبح جو علی اکبر جی آزان بنی آزانن میں ہک جیڑا ہے باہے اللہ اکبر علی تو چوے زینب جی کلمہ لڑکتا آزادار علی اکبر آزان تا دل حسین جی کلمہ گوڑا تا بار خدا گواہ رہ جائے اے اللہ گواہ رہ جائے
مکے جنے میں سکھ لگتی ہوئی ان کے نسدو حسین آخر علی اکبر آئیو یہ نہ چاہو کو حسین اجازت نہ پیا دینا نہیں یہ نہ ہے پٹ اکبر ون پٹ اکبر ون علی اکبر ون اور جنے علی اکبر ون تھا پویا کا آواز تھا مدر علی اکبر پویا تو ڈسے چاہتو بابو اچھی رہا مولا کے چویر تھا بابا پانی اجازت دینا پٹ اکبر 18 سالن جو پٹ ہو جائیا خبر پیچی ونجے ہاں مولا علی اکبر جنگ تھا کر اچن تھا وری اچھی چون تھا بابا پانی جب باہر ٹھیک ٹھکر ملے سکر پانی جو کچھ حصہ ملی سکے تو ازادارو جناب امام حسین علیہ السلام فرمائے تھا پٹ اکبر مجھے زبان سبا جی زبان ملا جی زبان ملا ان تھا فوراں کٹن تھا این چون تھا بابا تاں جی زبان موقع ودیق خوش کا علی اکبر ونن تھا عملہ تھا کر آخر میں بس آخری جملو آخر میں چون تھا بابا مجھو آخری سلام قبول کرو غازی مدد جلائے پکارن تھا حر مدد جلائے پکارن تھا جناب قاسم مدد جلائے پکارن تھا پر جناب علی اکبر مدد جلائے نہ تھا پکارن چھو فرمائن تھا انہی جے کرے بابا وٹ پانی کو نہ ہو بابا کا سوال کہیں پانی دو ماں مری چواں بابا او بابا مجھے مدد دے چو مولا حسین جلائے علی اکبر تا چوان مکے خبر بڑھڑو بابو جوان بڑھ جو جنازو نہ کری سکا دو انہی جے کرے یا تکلیف نہ تو دے لیکن یہ تھا فرمائن بابا مجھو سلام قبول کرو ازادارو جب یہ جملہ تھا مدن مولا حسین فرمائن تھا بنیا علی الدنیا بعد کلحاف اے علی اکبر تو کا پہن دنیا تے خاک آئے تو کا وہی دنیا تے خاک پوچھن تھا علی اکبر جو جنازے تھے مجھے مرشد علی خامنہی فرمائے تو جیاں حسین پہتا حسین چاہتا دسن علی اکبر جو جنازے تھے کہ خاتون بیٹھی ہے علی اکبر جو جنازے تھے کہ خاتون بیٹھی ہے حسین اسی کرے فرمائیں تھا بہن زینب ماں حسین انہا زندہ آیا لیکن جناب زینب خیمے میں تھی ونی تھا خیمے میں ونی بی بی نے پوچھا کہ اے زینب وہی چھو ہے بی بی فرمائی تھی انہی جے کرے او مبادہ مجھو بھا پہنچے جوان پٹ جے جنازے تے پہنچے پانی دنیا چھڑے علی اکبر جو جنازو کھڑی نتا سکن ایک دفعہ مولا حسین تھا فرمائن یا فتیان بنی ہاشم اے بنی ہاشم جو جوان وچو او پٹڑو بابو جوان پٹ جو جنازو کھڑی اللہ لعنت اللہ والقوم الظالمین فسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون خدایا محمد و آل محمد کے صدقے اساں کی مغفرت بخشش فرما اساں کے عمل صالح کرنے کی توفیق عنایت فرما اساں کے ہر برائی کا محفوظ فرما عزاداران حسین کی حفاظت فرما ماتمداران حسین کی حفاظت فرما علماء کرام رہبران دین کی حفاظت فرما اللہم صلی اللہ انجمن میزان مہدی